अरे कूफी अंधा चाहो इमाम में साथ सीनो साहो उसे न साथ सीनो साहो बंद करे पानी था गुरो बैयत इहा चहरी आहे शरीयत पई वसंदवा मथा लानत खुशीअ सां था जा अम्हा चाहो जेते कलमा अथव पढ़ियो कलमे भरण वारा अॼु बि आहिनि न पाण खे मुवहिद बि सॾाइनि था पिया ॾाढ़ी बि वॾी आहे चिकन लोटी आहे कांच छोटी आहे पिनी मोटी आहे पर अहल बैत सां जहिड़ो आहे जो हमरा जी नियत खोटी आहे जेकॾहिं नियत सची हुजेसि अहल बैत जे लाइ त अल्लाह ताला जी दात बरकात असांजे लाइ क़ुरान पाक में असांजे मथां अल्लाह ताला मोहब्बत फर्ज़ करे छॾी आहे अहल बैत जी। ऐं इमाम शाफ़ी फरमाए थो पियो अन्नकुम मन लम युसल्लि अलैकुम ला सलात लहू जे अहल बैत जे मथां निमाज़ में ई सलात न पढ़ंदो निमाज़ में छा में निमाज़ में अहल बैत जे मथां सलात न पढ़ंदे अन्नकुम मन लम युसल्लि अलैकुम ला सलात लहू त तुंहिंजी निमाज़ ई न थींदी और हेॾे निमाज़ में सलात जो हुक्म आहे हेॾे वरी अहल बैत सां जहिड़ो इमाम हुसैन आली मक़ाम जी ज़ात बबरकात जे लाइ पाणी बंदि थी वियो आहे पाण साम्हूं बि फरमाइनि था पिया जंहिंते कलमा अथव पढ़ियो हुसैन तुंहिंजो बचड़ो उन जो बच्चो आहे न इमाम हुसैन नबी साईं जो बच्चो आहे सचो आहे जेको न मञे सो कूड़ो ऐं कचो आहे कूड़ो ऐं ॻाल्हि छो त घणा चवनि था पिया तव्हांखे ख़बर आहे अहल बैत आहिनि ई कोन मुंहिंजा बा जे अहल बैत न हुजनि त दुनिया ई न हुजे मुंहिंजे महबूब जा बच्चा मुंहिंजे महबूब जा अहल बैत पूरी दुनिया में आहिनि पाण फरमायो जंहिंते कलमा अथव पढ़ियो हुसैन तुंहिंजो बचड़ो रंजायो ता नबी मिठड़ो खंभा दोज़ख जा बणिया आहो अरे कूफी अंधा चाहो इमामन सां सीनो साहो हिकिड़ो मिसर आख़िरी ॿुधायांव क़यामत ताईं कंदव बेशुमार अब्दुल कादिर जहिड़ा बानी जा ॿार आहिनि अहल बैत जे दुश्मन ते लानत ॻाल्हि